दिल में तू, दिल में तू। मीरज मां अकेली आहियां। मां चाहियां थी त जेसीं ताईं हूअ अचे मां तोसां ॻाल्हियूं कंदी रहां। तोखे ईअं करणु न घुरिजे। हुनजो वेही इंतज़ारु कर जेको मोटी अचिणो आहे। मूंसां ॻाल्हाए, पंहिंजो वक़्तु बर्बादु न कर। अमीर, तोसां ॻाल्हाइण सां मुंहिंजी रूह खे सुकून थो मिले। ऐसा क्या कैसा पे गया था? ये अमीर कह रहा है। उहो ई अमीर आहे जंहिंजा महीना आंटी डियाना मूंखे रोज़ ॾींदी आहे। अमीर, तूं सुञा न, थोड़ी देरि खां पोइ मां तोसां ॻाल्हायां थी। ऐसा क्या चाहे यो सच्चा है तो तू अमीर सां मोहब्बत कंदी आहे? मोहब्बत कंदी हुयसि, कंदी आहियां, कंदी रहंदसि। मोहब्बत करण को गुनाह त न आहे। करे संजीत कंहिं चयो त गुनाह आहे? वकार, महिरबानी। अफ़सोस आहे त तूं मूंखे अञा ताईं अमीर सां नाहे मिलायो। अमीर ख़बर नाहे केॾांहुं हलियो वियो आहे। हू कंहिंसां बि मिलणु नथो चाहे। तूं डिनर कयो आहे? न, तोसां गॾिजी करण जो इरादो अथव। मां तुंहिंजे मथां सभु कुझु कुर्बान करे सघां थी। तूं बसि आशिर खे एतिरो चओ त सलमा खे तलाक ॾे, ऐं पोइ तूं और तंजीम हिन घर मां हमेशह हमेशह जे लाइ हलिया वञ। असीं त हिते ई रहंदासीं। वञिणो त तोखे ऐं तुंहिंजे पीउ खे पवंदो मथे आसमाननि जी सैर ते, ऐं पोइ ज़किया खे आख़िरी साह ताईं ज़िल्लत साणी पवंदी। उथी अजायो मूंखे तंग करी। निंड कोन थी अचई छा? अञा मुड़ुस कोन मोटियो अथई छा? ज़किया न, मां पियो ॻाल्हायां। करीम ख़ान, उहो ई करीम ख़ान जंहिंखे तूं बाबा साईं चवंदो, उहो ई करीम ख़ान जंहिंजा टुकर तुंहिंजे पेट में पिया पए। वाह सेठ करीम ख़ान, तुंहिंजा टुकर खाधा अथई। तूं मूंखे नमक हराम तो समझी न? सेठ करीम ख़ान, तोखे भला हिन पूरे शहर में ॿियो को नौकर कोन थो मिले छा? हाणे त चांहि बि पाण ठाहींदो हूंदी ऐं नाश्तो बि मां कंदो आहियां। मोटी अच अमीर, मोटी अच। कम न कजे, तुंहिंजे बदिरां सभु कम मां कंदुसि। हा मोटी ईंदुसि ऐं खीसे में वसियत बि लिखी रखी अथमि। तूं तमामु जल्द ॾिसंदे ऐं मुंहिंजी लाश ॾिसण खां पोइ तूं कॾहिं बि सुकून सां सुम्ही कोन सघंदे। अमीर, छा तूं मूंखे माफ़ कोन कंदे? फिलहाल त
पाण खे सज़ा ॾेई वठ, पोइ मां तुंहिंजे लाइ सोचींदुसि। अॼु घणियूं पुड़ियूं पीतियूं। अञा त पियां पियो, सुबुह जो पुछजांइ। ख़ाली कागज़ ॾिसी पोइ ख़बर पइजी वेंदई। हेलो अमीर, हेलो अमीर, न हूंदी मोबाइल ऐं नई वरी मूंसां केरु ॻाल्हाईंदो, पोइ बि मां बेसहारा यतीम हुयुसि। न घुर्जे मूंखे को बि रिश्तो, न घुर्जे मूंखे को बि रिश्तो। तोखां जेकॾहिं कुझु पुछां थी त तूं हुनजो उल्टो जवाबु थो ॾे, या वरी हिकु ई जवाबु। मां मजबूर आहियां, जवाबु नथो ॾेई सघां। ज़किया, तोखे मुंहिंजे हाल ते रहम नथो अचे? एतिरनि ॾींहंनि खां वठी तोखे मुंहिंजे मथां रहम आयो आहे? छा मां कोई शोपीस आहियां जेके पंहिंजे रूम जी सूंहं बणाए सजाए रखियो अथई, या का बेजान रबड़ जी गुॾी? ॿुधाए न, तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो अथमि जो निकाह जी ज़ंजीर में क़ैद कयो अथई? तुंहिंजी ज़ाल आहियां या क़ैदियाणी? ज़किया, इहो तूं मुंहिंजे माउ पीउ खां वञी पुछ। मुंहिंजे हिते पहुचण खां पहिरियां ऐं मुंहिंजे पुछण खां सवाइ इहो रिश्तो तय थियो आहे। ठीकु आहे, त उन्हनि खां ई पुछंदुसि त अहिड़े मर्द जी ज़ाल मूंखे छो बणायो वियो जेको मुंहिंजे वजूद जे वेझो अचण जे लाइक़ु ई नाहे। न जंहिंमें इहा सलाहियत आहे त ज़ाल छा हूंदी आहे ऐं न ई मुड़ुस जे मक़सद खां वाक़िफ़ु आहे। बस ज़किया, बस। कंहिंखां कुझु पुछण जी ज़रूरत न आहे। सुभाणे तोखे तुंहिंजे हर सवाल जो जवाबु मिली वेंदो ऐं पइजी वेंदी ख़बर त मां केतिरो मजबूर आहियां। बेगम, जीअं त मूंखे ॿाहिरि को बि ख़तरो न आहे, हुनजे बावजूदि मूं पंहिंजे लाइ सिक्योरिटी जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। ख़तरो की न आहे, वो ॾोहारी आहिनि, कंहिं वक़्तु बि कुझु करे सघनि था। न बेगम, पेशावर वारी कोन्हे, उहो असांखे ॿीहर कुझु बि नथो करे सघे। असो वालेकुम अस्सलाम। वियो बाबा। बाबा सही, कंहिं केस जे सिलसिले में कोर्ट वञण जी तयारी आहे छा? तो हिकिड़ो नंढड़ो पेट आहे जेको अॼु फाइनल करणो आहे। भला वापसी केॾी महिल थींदी? 2 बजे ताईं वापसि अची वेंदो। छो, कमाई छो? बाबा साईं, असल में मूंखे पंहिंजा सफ़री कागज़ात वापसि खणी अचिणा हुया, उनजे लाइ कुझु पैसा पिया घुरिजा। पुटु, मां फ़क़ति पैसनि कमाइण वारो आहियां। ख़ज़ाने जी मालिकाणी तुंहिंजी माउ थी, तोखे जेको बि कुझु घुरिजे इन खां वठिसि। हाणे मूंखे तयारी करणी आहे, मां हलां थो, ठीकु आहे? वकार पुट, तोखे केतिरा पैसा घुरिजनि? अभी 2 लख ऐं कुझु हज़ार मूंखे सफ़री टिकट ऐं ॿियनि ख़र्च जे लाइ अदा करणा आहिनि। एतिरा ई पैसा मूंखे मुंहिंजे ख़र्च जे लाइ बि घुरिजनि। मुंहिंजे ख़्याल में 5 लख काफ़ी आहिनि। हा मी, बस कमु हली वेंदो। सकीअ खां पुछो अथई, उन इजाज़त ॾिनी अथई? हा मी, सिधी तरह त इजाज़त कोन ॾिनई, पर कूड़ ॻाल्हाए इजाज़त वरिती अथमि। सुठी ॻाल्हि आहे, तूं निकिरी वञ। तूं हीअं कर, तूं तयारी करे वठ, मां तोखे चेक ॾियां थी। अमी, ज़िंदगीअ ते को बि भरोसो न आहे। मूंखां जेकॾहिं का ग़लती कोताही थी हुजे त मूंखे बख़्शे छॾिजे। भारत ट्रक छो तूं ईअं छो थो चई? अमी, सच पुछो त तव्हां खां परे वञण ते दिलि ई नथी चवे, पर पोइ बि मूंखे वञणो पवंदो। ट्रक मायूस छो थो थी? ईअं कजांइ न, तूं असांखे फ़ोन जो नंबर ॾेई वञजांइ, पोइ पंहिंजे पुट सां मां रोज़ कचहरियूं पेई कंदुसि। हा मी,
ईअं ई कंदुसि, पर ॿी ॻाल्हि त ज़किया जी पारत थिए। मुंहिंजे वञण खां पोइ ज़किया जेकॾहिं हिते रहे त बि मर्ज़ीअ वारी आहे, ऐं जेकॾहिं अंकल करीम वारा ना रहे त बि हुनजी मर्ज़ी आहे। पुट तूं को बि फिक्र न कर, ज़किया जो को बुलको न कर। तूं हल, मां तोखे चेक ते साइन करे थी ॾियां। इहे कर तूं पंहिंजा कागज़ात तयारु करे वठ। ऐं हा, हू अदा करीम जी भेण वरी मूंसां मिलण लाइ अचे पई। उथी, मां तोखे चेक साइन करे ॾियां। अदी, शादीअ खां पहिरीं मूं तोखे ज़किया जे बारे में सभु कुझु ॿुधायो, पर न तो जेका मुंहिंजी बेइज़ती कई, जेका मूंखे अॼु ॾींहं ताईं यादि आहे। ऐं हाणे वरी तूं ज़किया जे बारे में मूंखां थी पुछी त हिन जा कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर त आहे न? अदी माफ़ कजांइ, मूं उन वक़्तु तोखे ग़लति पिए सम्झो, पर हाणे महसूसु थियो अथमि त सचपच ज़किया जा मुंहिंजे घर जे नौकर सां के ॿटी दिलियूं अथसि। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त तोखे चयो कीअं त तूं ज़किया जो रिश्तो वठ? बसि चयो कंहिं बि कोन, असांजा पंहिंजा ई नसीब फिटल हुया। ॿिनि किरोड़नि जो नुक़सान बि कयोसीं, ऐं हाणे त मुड़ुस ऐं पुट जी ज़िंदगी बि ख़तरे में आहे। 2 करोड़ जो नुक़सान? ज़किया अहिड़ो कहिड़ो कमु कयो? ज़किया त पाण कुझु बि नाहे कयो, पर मूंखे यकीन आहे त ज़किया ॿिए कंहिं खां इहो कमु करायो आहे। ॿुधाए त सही, थियो छा आहे? सम्झ में नथो अचे त केरु माण्हू आहे जेको मुंहिंजे मुड़ुस खे फ़ोन ते मुंहिंजे पुट ऐं हुनखे मारण जूं धमकियूं ॾेई 2 करोड़ रुपया वठी वियो आहे। 2 करोड़? कमाल आहे, तव्हां पुलिस खे इतला कोन कयो? हाय अदी, जेकॾहिं पुलिस खे इतला कयूं हा, मुंहिंजो पुट ऐं घरवारो जीअरा न हुजनि हा। मूंखे इहो ॿुधाए त ज़किया जा की ॾोहारियुनि सां वास्ता आहिनि छा? अदी, तोखे त मूं ॿुधायो जेके माण्हू ज़किया खे गोलियूं हणी सघनि था, उहे तुंहिंजो मुड़ुस ऐं पुट खे बि मारे सघनि था। अदी, ज़किया जो कंहिं हिक सां वास्तो हुजे हा त मां ॿुधायां, ख़बर ई न आहे त हुन जा केतिरनि सां वास्ता आहिनि। कंहिंजो ॿुधाए, मां तोखे कंहिंजो ॿुधायां? इन जो मतिलब त अहिड़ी क़िस्म जी वारदात ॿीहर बि थी सघे थी? अदी, ॿीहर न, 3 बि थी सघे थी। इहा छोकिरी तव्हांजो जीअण महाल करे छॾींदी। अदो करीम वीचारो ॾिस शर्म खां घर में ई रहंदो आहे, वीचारो घर खां ॿाहिरि ई कोन निकिरंदो आहे। अदी मुमताज़, भला तुंहिंजी नज़र में इन मसइले जो हल छा आहे? हा, हिकिड़ो हल इहो आहे त तलाक, ऐं ॿियो चङो त हीअं कर, पहिरीं मूंखे चांहि प्यार, तमामु सुठी चांहि प्यार, तेसि ताईं मां सोचे वठां। ठीकु आहे? ठीकु आहे, मां हाणे चांहि ठाहे थी अचां। ओके। भाभी, ख़ैर त आहे न? अदा आसिफ एॾो कावड़ में हुयो। ख़ैर किथे आहे? ज़किया आसिफ खे अहिड़ियूं पटियूं पढ़ाए वई आहे जो मां हैरान थी वई आहियां। आख़िर छा थियो आहे? आसिफ चए थो त सलमा आशिर खां तलाक वठे ऐं साॻे ई मुड़ुस सां ॿीहर निकाह करे। ऐं हा, आसिफ इहो बि चयो आहे त हू मूंखे तलाक थो ॾिए। सलमा खां सिवा तव्हां सभु हिन घर मां ॿाहिरि निकिरी वञो। वाह ज़किया वाह, आख़िर आसिफ खे बि उल्लू बणाए छॾी। ख़ैर, तूं असांखे हिन घर मां छा कढंदे? तोखे तलाक वठी पाण हिन घर मां निकिरणो पवंदो। ईअं ई थींदो आहे, जेको ॿियनि लाइ खॾ खोटींदो उहो पाण साॻी खॾ में किरंदो। भाभी, तव्हां घबरायो न, अदा आसिफ बि कॾहिं बि नथो करे सघे। मां ॾिसां थी इहो सभु कुझु चवण जो आख़िर मक़सदु छा आहे। वाह वाह, छा त चांहि प्यारी अथई। ख़ुदा जो कसम त दिमाग़ बिल्कुलु हल्को थी पियो आहे। हाय हाय,
हाणे मुमताज़ मूंखे का सुठी सलाह ॾे आख़िर ज़किया जो छा कयां? तलाक ॾियणु त मुंहिंजे ख़्याल में सही न आहे, छो जो इन सां अदे करीम ख़ान खे बि ॾुखु थींदो। तव्हां हीअं करियो न, तुंहिंजो पुटु ॿाहिरि वञी उतां तलाक माणे छॾे ऐं पोइ तव्हां अदा करीम जे अॻियां मयारी कोन थींदो कीअं? न न, मुंहिंजो मुड़ुसु त बिल्कुलु राज़ी कोन थींदो। ऐं इहो मुमकिन आहे त मां पंहिंजे पुट जी नज़रुनि में ई किरी पवां। त पोइ पुट लाइ को ॿियो रिश्तो ॾिस। इहो बि त ज़किया जे राज़ खां सवाइ नथो करे सघिजे न। त पोइ हिकिड़ो ई रिश्तो रहिजी वियो। कहिड़ो रस्तो रहिजी वियो? ॿुधाए न। ज़किया जे मौत जो रस्तो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।